नाज़रीन ख़बर ने अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। हिंगोर जा रिपोर्ट मीर खान मंगने जो यूसी बाला सेठराजा जे चेयरमैन जा वाठन जो चवण आहे त चेयरमैन खे करप्शन करण ॾियो। तव्हां छा था लिखो? हरूबरू खेसि तंग छो था करियो? ग़रीबनि जूं सोलर प्लेटूं, नलका, मोटर, मच्छरदानियूं, टेंटूं वग़ैरह काॾे विया? जेकी बि सरकारी फंड मथां खां अचनि था उहे बि चेयरमैन डॉक्टर ज़ाकिर सोलंकी ऐं सेक्रेटरी अब्दुल रसूल जोड़ो पाण में गठ जोड़ करे हज़म करे विया। मज़कूरा यूसी बाला सेठराजा खे मिलंदड़ NIT जा 2.5 करोड़ रुपया जेकी तरक़ियाती समाजी कमनि जे लाइ मख़सूस थियल आहिनि इहे बि करप्ट चेयरमैन डॉक्टर ज़ाकिर सोलंकी ऐं यूसी सेक्रेटरी अब्दुल रसूल जोड़ो सरकारी किताबनि जा पुट भरे पंहिंजा ज़ाती अकाउंट भरे छॾिया ऐं मुख़्तलिफ़ पंहिंजनि वेझे अज़ीज़नि जे नाले ते लखे रुपयनि जी प्रॉपर्टी ऐं संदन अकाउंटनि में सरकारी अवामी समाजी रक़म जमा कराए सरकारी ख़ज़ाने जो खानो ख़राब करे छॾियो आहे। उन खां अलावा हर माह मिलंदड़ सरकारी बजट 10 लाख आहे। इहा बि रात जे पेट में बिना के समाजी कम करण जी हज़म करण था छॾनि। हिन जे मुतासिरीन पारां सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस पाकिस्तान, नेब FI, वज़ीर आला सिंध, चेयरमैन एंटी करप्शन सिंध, वज़ीर बल्दियाती समेत वास्तेदारनि अलाख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त मज़कूरा यूसी बाला सेठराजा जे चेयरमैन डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंकी ऐं यूसी सेक्रेटरी अब्दुल रसूल जोड़ो ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेनि जा गोशवारा जाचे सरकारी अवामी हज़म थियल रक़म वापसि कराए मज़कूरा यूसी बाला सेठराजा जे पोइते पियल इलाइक़नि अंदरि ख़र्च करे हितां जी अवाम मां बेचैनी दूर कराए इंसाफ़ जो तक़ाज़ो पूरो कयो वञे।